ए रननूरी किथे संबत कई आहे नई। ए मिस्री ए तू भी जल्दी संबत करे वटता हल्लू न। किथे रननूरी मुखे तो खबर की ने। आई तोखे सच्चे खबर की ने। और न मुखे खबर की ने। ए पुट बूरे आई दी सुरई पंहिंजी मान्य जी दावत कई है ए वो खाइण की न हलंदे की मरी रन तू केड़े न कसी उन जी वनी दावत खइंदे। ए को तू केड़ी उन बेचारे से चंगी कई आहे जो ते हलंदी। ए मोआ ए जेको थियो शो थियो ए डी गुजरी विया हां ए ओने के ज़ाद को कबो रन मुखे खबर आहे त तू रुको खाइण ला पे मरी है। ए नड़े ना ए खादो घर में की न खावा की ए उनन सिक मा सड्यो आहे ए जरूर हलबो। ए अज तो डाढो उन ला पे सके अगे तो तोखे डिठे की न पे बणया। ए मोआ गोड़ो ए मिंजो आने नक मा वडाओ ए हलणो तेई त हल ए न ताऊ वन्या थी ए मिंजी दी सुरई ए अधी जानल ए मिंजी वाट दिशंदी हुंदी त केडी मलती अचे। चंगो रन हाने तू हल तू पाण वन। ए सुञाणा हली तो न ए खादे लाइ तू भी मरी तो आ कुजाड़ो पे सोची मुजेरी सोचाई पियो त हेके धक सां हेको या ॿ शिकार तो सबको पियो करे। हाओ पर आऊं हेके धक सां 3 या 4 शिकार कंदुसि। ऊ वरी की मुजेरी इन विहां में सोरो सारंगो जरूर हूंदो। हाओ मुजेरी सेत हुंदो पहिरें धक सी उनखे पूरो कंदुसि। हाओ पोइ घोट नबूड़े खे सिलूड़े जे पलांद में पूरो कंदुसि। हाओ हेॾो असर ॾिसी राणो टप ॾेई कुॾी विच में पवंदो। हाओ मुजेरी वॾी ख़ुशी सां। पोइ उहो को बचंदो का मूं की न। मतलब तो सभिनी जो खेल ख़त्म कंदे। हा असलम इनखे चइबो आहे हिके धक सी इलाही शिकार। पर मुजेरी ये सब कुछ तू पिंड कंदे। ॿियो न त निभागा आ की न कुझु की न थियो रुगो मोचड़ा खाई पाण वरियो अचो। मुजेरी हरिया भरिया ईअं बि कीन हो तू वरते चढ़े बि न। हाणे ॾिस दिकी था वरते चढ़नि ऐं उत जो त पथ कनि। ए राणा खान ए तू को बि फिक्र न कर ए नबो जो काज एड़ो कंदासी जो असल सॼे राज्य में वाह वाह थी वेंदी। हाओ राणा खान तू हरिया भरिया गणती मत कर। हा शाम जो पटेल खे घुरायो उन पटेल खां रीतन रस्मुनि जी हर ॻाल्हि पुछो जेको चयव उन ते अमल कयो। ऐं न थिए जो उते पोइ घोट खे कयो परेशान। इन्हीअ करे चवां थो त घुरायो पटेल खां सभु कुझु उन खां पुछो पको कयो। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।